नाज़रीन, असांजो डॉक्टर वलीद शेख साहब सां ॻाल्हियूं जारी आहिनि. वलीद शेख साहब जो वरी हलंदे हलंदे तव्हांखे तारुफ़ यादि करायां त साईं अमेरिका में रहे थो 35-36 सालनि खां. ऐं साईं असांखे गुज़िरियल मुख़्तलिफ़ क़िस्तनि में आहिस्ते आहिस्ते पंहिंजी फैमिली जे बारे में गुज़िरियल क़िस्त में संदनि वालिद साहब जी ॻाल्हियूं थियूं. अॼु असां हुनजी वालिदा जेका हयात आहे, अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे, त उन जे बारे में असां डॉक्टर वलीद शेख साहब खां पुछूं था त ज़ुबैदा सुल्ताना खे हू सांबर कहिड़ी आहे हुन वटि, त कॾहिं खां यादि आहे हुनजी अम्मा हुनखे? ग्रेट लेडी. 94 years in October इन साल इंशाअल्लाह. अञा बि जेको आहे सो मेमोरी तमामु एब्सोल्युटली इंटैक्ट आहे. त पाण में जॾहिं भाउर वेंदा आहियूं या भाउ भेण वेंदा आहियूं त चवंदा उहो 94 हो, 95 हो, 51 हो, 50. उहो न को रुगो 51 ॿुधाईंदी आहे, पर उहो महीनो ऐं तारीख़ ऐं टाइम बि ॿुधाईंदी आहे. सो बट शी इज़ 94. अञा शी इज़ मेंटेनिंग, शी मेंटेन्स इंडिपेंडेंट लिविंग. रहे थी, वॉक करे थी, पंहिंजो कमु पाण करे थी. ऐं उनजी लाइफ एक्सपीरियंसिस अजीब आहिनि. फ़क़ीर जे पिण में पैदा थी. शी वॉज आई थिंक अबाउट 3 years old when they left for Afghanistan. ऐं जेको आहे सो हुते ई फॉर्मल एजुकेशन कोन थियसि. घर में जेको आहे सो उनखे उस्ताद रखी ॾिनो ऐं क़ुर पढ़ायो ऐं इन नमूने में. एंड she was probably 21 or 22 when they came back, or 23 when they came back from Afghanistan. कराची में रहा. कराची में ईंदे ई एट दैट एज 21-22 साल जी उम्र में स्कूल में दाख़िलो वरितई. स्कूल माना हाई स्कूल दाख़िलो वरितई. उते पढ़ी, माफ़ कजो विच में तो न, वो घर में पढ़ी, जेको कुझु पढ़ी घर में पढ़ी. ऐं फॉर्मल ट्रेनिंग जेका आहे सा उहो कोन थियसि. हिते स्कूल वेंदी हुई ऐं मूंखे ख़बर आहे त अयूब इन ॻाल्हि खे काटे छॾींदो, पर हमेशह ॿुधाए थी, सो मां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि. तव्हां मूंखे टियों दफ़ो त बिकॉज़ स्कूल वेंदी हुई उन ज़माने में, स्कूल में कराची जे स्कूल में दे वर इमिग्रेंट चिल्ड्रन. उन ज़माने में जेके आया हुआ उन्हनि जी उमिरि बि जेका आहे सा नंढी कोन हुई, ॿार कोन हुया. ऑल फ़खरुद्दीन जी इब्राहिम हिकिड़े कॉन्फ्रेंस में ॿुधाया एडल्ट हुया. ऐं मदर जॾहिं वेंदी स्कूल में, ऐं न को अंग्रेज़ी अचेसि, न को उर्दू अचेसि, न को सिंधी अचेसि. हाणे कहिड़ी लैंग्वेज में ॻाल्हाए? द ओनली लैंग्वेज शी न्यू वॉज फारसी. सही हैदराबाद में, कराची. हा. सो जॾहिं अलाए पई त हिकिड़ी छोकिरी चयो त पुछियसि तूं आहीं केरु? त चई मां सिंधी आहियां. बिकॉज़ शी वॉज अ सिंधी. इहा ॻाल्हि जेका मूं करण वारा हुआ उहा उन ॻाल्हि. त छोकिरी इमिग्रेंट ॻड़ो, हमने तो सुना है कि सिंधी तो चोर होते, तुम कहाँ से यहाँ बैठी हो, तुम कैसे आ गई यहाँ पे? So that is an antidote. I mean, अजीब ॻाल्हि आहे, पर बहरहाल that is what she keeps saying again and again. पोइ हुतां पास कयईं. माना इहो ॻाल्हि रुगो मीडिया में न हूंदी या रुगो रियल ॻाल्हि घर में बि लियाकत अली ख़ान जे हूंदी. तई त पंहिंजो चोर हूंदा आहियो ऐं उते ॻोठनि में वेंदा, छा पिया कयो हिते, छा पिया कयो? वॉट आर यू डूइंग इन कराची? एंड थिंक अबाउट इट, दिस इज़ 1947. असीं अॼु जी ॻाल्हि था करियूं. दिस इज़ 1947 माइंड सेट. सो बहरहाल कराची असांजो मुल्क कोन्हे. बहरहाल सो फारसी में ऐं पंहिंजो पछतो में. कॾहिं अम्मा इहा ॻाल्हि कई आहे त ॾुखी केतिरी थी पढ़ण में? बाक़ाइदा ॾुखाई थी, पर अंग्रेज़ी पढ़ी वेंदी. उर्दू सिखण में, लिखण में. मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, ओनली मैट्रिक पास. जॾहिं मां 7वीं क्लास में एल्जेब्रा कंदो हुउसि, मुंहिंजी टीचर मुंहिंजी माउ हुई. मूंखे एल्जेब्रा पढ़ाईंदी, बाक़ाइदा एल्जेब्रा पढ़ाईंदी. सो दैट बीइंग सेड,
पोइ जेको आहे सो कराची में रहिया ही जीअं मूं चयो त ॾाढो जेको आहे सो लेफ्टिनेंट कर्नल हुयो आर्मी में CMH में कमु कंदो हो उन खां पोइ हैदराबाद विया हैदराबाद में सिविल सर्जन थियो नानो ऐं हुते जेको आहे रहंदा हुआ सिविल सर्जन वारो बंगलो जेको आहे सो जे सभिनी ॾिठल आहे त OPD जेका आहे LMC जी हैदराबाद जी इहो हूंदो हो सिविल सर्जन जो बंगलो ऐं चवंदी आहे त ॾींहं में 2 या 3 गाॾियूं हितां लंघंदियूं हुयूं कुल मरीज़नि जे लाइ न मरीज़नि जे परियां को दोस्त पियो अचे सो LMC थोरो परियां हूंदो ऐं हीउ जेको आहे सो कुंड में हूंदो हुयो वॾा ग्राउंड हूंदा हुया वॾा वण हूंदा हुया सो दैट यूज़ टू बी इट ऐं हुते रहंदी हुई तॾहिं शादी थियसि पंहिंजो सईद अहमद शेख सां उन खां पोइ मुंहिंजो वॾो भाउ वहीद शेख जेको काफ़ी वक़्तु ॿाहिरि रहियो आहे जेको आहे सो गल्फ में पंहिंजो सऊदी अरब में रहियो आहे एज़ CEO ऑफ एन ऑयल कंपनी इन्वेस्टमेंट कंपनी हाणे रिटायर करे वरी कराची आयो आहे सैन फ्रांसिस्को में रहे थो ऐं मुंहिंजी हिकिड़ी भेण आहे उन खां पोइ मां आहियां उन खां पोइ भेण आहे जंहिंजी शादी थियल हुई पंहिंजो मुस्तफ़ा कमाल काज़ी जेको पाकिस्तान जो एम्बेसडर रहियो पंहिंजो मॉस्को में ऐं उन खां पोइ मुंहिंजो भाउ आहे शमसुद्दीन शेख जेको सिंध में ॾाढो मशहूरु आहे कोल वारो थर वारो एंग्रो वारो जंहिंजी अकम्पलिशमेंट्स आर अमेज़िंग जेको आहे सो तक़रीबन फ़ौजी ऑफिसर आहे पर ही हैज़ डन अ ग्रेट वर्क especially for people of Thar amazing मां सची ॻाल्हि आहे जिते वेंदो आहियां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदो आहियां त चवनि था त सिंधी माण्हू डिसिप्लिन कोन्हनि सिंधी माण्हू हीअ नथा करे सघनि जॾहिं मां लथुसि हुते जेको आहे सो जेको बि वियो आहे उन ॾिठो हूंदो हर शइ क़ाइदे सां पई हले ऐं जेको आहे सो घर ठाहिया पिया आहिनि माण्हू जेको आहे सो लाइन में पिया हलनि हर मैस जेका आहे हुते मानी पिया वठनि इहे सभु सिंधी इहे सभु थरी कतार लॻी पई आहे कतार इज़ सिग्निफाइज़ जेको आहे असांजो दिलि मां जेको आहे सिंध में सो कतार न ठाहिबी केरु थो चए असांखे कतार कीअं ठाहियूं सो बहरहाल आई मीन इट वॉज़ अमेज़िंग एक्सपीरियंस कोलथर ऐं उन खां पोइ हिकिड़ी नंढड़ी सभिनी खां भेण जेका आहे सा आहे फिज़िशियन इन टेम्पा फ्लोरिडा अमेरिका में साईं तव्हांजो तरबियत में हथ अम्मा जो आहे या बाबा जो मां जी शफ़क़त आहे ऐं पीउ जो उन ज़माने जो आई मीन डिस्क्राइब करणु जेको मुंहिंजी जनरेशन वारो माण्हू उनखे पीउ डिस्क्राइब करणु ज़रूरी कोन्हे पीउ सख़्तु प्रिंसिपल इहो चई छॾियां थो खे पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं मूं इहा सियासी एक्टिविटी शुरू कई ऐं सिंध पीपल स्टूडेंट फेडरेशन मूं जॉइन कई या ठाही LMC में मां त जॾहिं पाण ॿुधई त मूंखे चई त ॻाल्हि ॿुधी अथई तमामु ॾुखियो वक़्तु पियो अचे सम्झे पियो हालात पियो ॾिसे सम्झे पियो उहो टाइम कहिड़ो आहे दिस इज़ पंहिंजो लेट 70s ऐं अर्ली 80s त तमामु ॾुखियो टाइम पियो अचे मूंखे क़तन को एतिराज़ु कोन्हे जेको तूं कुझु करीं पियो पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾी जंहिं वें जेल में त मां छॾाइणु कोन ईंदुसि मां कंहिंखे कोन चवंदुसि त हिनखे छॾियो त मुंहिंजो पुटु आहे इहो मूं चयो इहा दैट इज़ अ परफेक्टली फाइन अरेंजमेंट मूंखे ख़बर हुई त कुझु न कुझु कंदो जंहिं मां वापसि पर इहो मूंखे चयईं पर फादर जेको आहे सो मूंखे ॾाढो परेशान थींदो मूंखे ॾिसी जॾहिं मूं ग्रेजुएट कयो त मुंहिंजा सभु दोस्त हलिया विया अमेरिका जेके बि हुया सभु हलिया विया मूंखे हुई नौकिरी मेडिकल ऑफिसर जोग शरीफ़ तव्हांजा साईं दोस्तनि में कोई आहिनि चङनि उहिदनि ते या नामियारा माण्हू जेके गॾु पढ़िया सभु रिटायर थी विया जेके ओॾे विया आहिनि ओॾे विया आहिनि सभई आहिनि आई मीन मज़र लाखो थियो शबीर शेख थियो इजाज़ तुर्क थियो इहे सभई आई मीन उन ज़माने जा एक्टिविस्ट जेके आहिनि LMC में या सिंध यूनिवर्सिटी में बिकॉज़ असांजा शेयर्ड एक्सपीरियंसिस हुया इन करे उहे दोस्तियूं बि जेके आहिनि से पुराणियूं आहिनि ऐं
50 सालनि खां 55 years we have known each other and we have known each other like brothers and sisters. They are like family friends. They're like family. They're like family. हाणे हिकिड़ो तमामु टेढ़ो सुवाल थो पुछो. तव्हांजे घर में भेणुनि ऐं भाउरनि जी तरबियत में फ़र्क़ु हो? कतन न रुगो ही इन जनरेशन में, मुंहिंजी जनरेशन में, पर यकीन करियो त बाबे जी जनरेशन में असांजी फुफी तव्हांखे ॿुधायमि अलीगढ़ वई, ॿी फुफी जेका आहे सा जॾहिं पार्टीशन थियो त पंहिंजो मेडिकल स्कूल में हुई बॉम्बे में अगेन, ऐं 3rd year में हुई त उनखे ट्रांसफ़र कयूं KE में, लाहौर में रही ऐं लाहौर में प्रैक्टिस कई सॼी उमिरि. ऐं मूंखे कॾहिं बि इहो कोन लॻो त छोकिरनि ऐं छोकिरियुनि में तमामु घणो फ़र्क़ु हुयो. इहा हक़ीक़त आहे त हाणे जॾहिं वेही ॻाल्हायूं था त असांजी भेण हमेशह असांखे चवंदी आहे त तव्हांखे वधीक आज़ादी हुई, असांखे एतिरी आज़ादी कोन हुई. पर हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट में ॾिसां थो पोइ वक़्त खे त हैदराबाद हुयो ऐं सभिनी वटि वञण जी इजाज़त कोन हूंदी हुई भेण खे, मुंहिंजे ख़्याल में. देयर वर वेरी सिलेक्टेड प्लेसिस वेयर शी कुड गो, पर स्कूल वञण जी इजाज़त, सेंट मैरीज़ जी स्टूडेंट, पाण वॉक करे वेंदा हुआसीं, पाण वॉक करे मोटी ईंदा हुआसीं. असीं सेंट बोनावेंचर में हूंदा हुआसीं, भेणूं सेंट मैरीज़ में हूंदियूं हुयूं, कज़न्स वटि वेंदा हुआ, दोस्तनि वटि वेंदा हुआ. पर मुंहिंजे ख़्याल में उन वक़्तु ख़बर न पवंदी, दे आर प्रॉब्ली राइट, त थोरी रिस्ट्रिक्शन वधीक हूंदी भेणनि ते. पर सभु कामयाबु हुयूं. ॿ डॉक्टर थियूं ऐं ॿिन्ही भाउरनि जी त ॻाल्हि कयमि, ॿई जेको आहे सो इंजीनियर हुया, ॿई जेको आहे सो अमेरिका मां MBA करे आया ऐं हिते तमामु ज़बरदस्त नौकरियूं कयूं. ऐं टिनी भाउरनि में वधीक हरकती नंढे हूंदे केरु हो? हरकती शरारती मां हुउसि मुंहिंजे ख़्याल में. हा, मां हुउसि ऐं ॾाढा मोचड़ा खाधुमि ऐं जेको आहे सो बदतमीज़ी तमामु घणी कंदो हुउसि ऐं बाबे सां जेको आहे सो बहस बि कंदो हुउसि. ऐं यादि आहे मानी पे खाधीसीं त मूंखे हिकिड़ो ॾींहुं चई त वार ॾिठा अथई? मुंहिंजी इहो कहिड़ी किताब में लिखियलु आहे त वरनि वारनि सां माण्हू ख़राबु थी वेंदो आहे? मूंखे चई उथ मानी तां निकिर. सो ॿियो को भाउ भेण इहा कोशिशि बि कोन कंदो त जेको आहे सो इहो लफ़्ज़ बि ॻाल्हाइजे. सो या मश्करी कंदा हुआसीं. ऐं मां वीचारी खे ॾाढो तंग कयमि. जेको आहे सो रातुनि जा राति इंतज़ारु पई कंदी हुई त वलीद शेख जेको आहे सो राति जो कॾहिं 2 बजे कॾहिं 3 बजे घर पियो अचे. सो इहो LMC वारो ज़मानो गुज़री वियो. हाणे सभई वेही पाण में खिलूं था, ॻाल्हायूं था. घर जे बारे में हिकिड़ो सुवाल थो पुछां. उहो सुवाल मूं वटि हीअ आहे त अवां हरकती आहियो, शरारती आहियो, पुराणे दौर खे यादि कयो अॼु त अवां जॾहिं वालिद साहब सां या वालदा मोहतरमा सां बहस था कयो त उन दौर खे यादि कंदे अॼु तव्हां कॾहिं असीस कयो आहे त तव्हां वटि दलील प्रॉपर हूंदा हुआ उन दौर में? मुंहिंजे ख़्याल में इहा मुंहिंजो भाउ चवंदो आहे ऐं इहा ॻाल्हि बार बार माण्हू बि कंदा आहिनि त असां वारी जनरेशन जेका आहे सा MRD मूवमेंट वारी जनरेशन जेका आहे सा उन लाइ प्रॉब्लम हुयो. उन पंहिंजे पीउ खां बि मोचड़ा खाधा ऐं पंहिंजे ॿारनि खां मोचड़ा खाधा. So, I mean, we are the squeezed generation. I cannot even imagine the मुंहिंजो behavior पंहिंजे ॿारनि सां it's nowhere near my father's behavior with me. I mean, it was a drastic change. I mean, the ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे. My son can, or my daughters can, tell me 3 times a day that I'm wrong. You're wrong, Dad.
You have to go and look at the books and read up what you're saying is wrong. And you have to go and read up. उन में ज़बरदस्त किस्सो. I think that is so important. त मुंहिंजी डॉक्टरी अञा शुरू थी पहिरियों साल रेजिडेंसी जो त मां वेठो आहियां सुबुह जो मॉर्निंग रिपोर्ट थींदी आहे सो राति जो छा कयव उहो ॿुधाइण त पोइ प्रोफेसर बीठो आहे हाणे सम्झो त प्रोफेसर आलमाणी साहिबु बीठो आहे आलमाणी साहिब खे केरु चए तोखे ख़बर थी पए तूं वॉट डू यू इहा ॻाल्हि जेका करियो पिया साईं ग़लति आहे मरी वियो माण्हू मरी वञे वेठे वेठे पहिरें 5 मिंट में जेको आहे सो हिकिड़ो रेज़िडेंट उथी बीह करे वेठो आहे ईअं काफ़ी बि पीए चई त डॉक्टर सो एंड सो यू रॉन्ग आई रेड इट दिस जेको नए जर्नल में जेको आहे ईअं लिखियो पियो आहे मुंहिंजो मरी वियो हमरा जी ज़िंदगी तबाह थी वई मुंहिंजो माइंड सेट उहो ई मां LMC मां वियल मूं चयो त I'm sorry I haven't looked up that journal and I'll look it up and we will talk about it in the next morning. वाह तव्हां प्रोफेसर खे छा कंहिं सेक्शन ऑफिसर खे बना चई सघो तूं ग़लति पियो चई छा ज़मानो आहे छा माइंड सेट आहे छा त वर्ल्ड व्यू आहे माण्हुनि जो जस्ट हैव टू गेट आउट ऑफ दिस इहो जेको हाज़िर साईं मां वञा थो करे थो ॾाढी मुश्किल आहे लेट्स गेट आउट ऑफ दिस यार 12 हाणे हैदराबाद हिंदू पोइ मुस्लिम पोइ कराची पोइ क़ाबल पोइ लाहौर पोइ बॉम्बे इहे सभु फ्लेवर जेके आहिनि उहे जॾहिं गॾिजनि था त पोइ तव्हां ज़हीन था थियो या तव्हांजा पर ॾाढा तड़ ॾाढा खे ख़बर अथव त उहे बि ज़हीन हुआ या तव्हां में हीअ फ्लेवर सभु गॾिजी पोइ हिकिड़ो बुके ठहियो आहे ज़हीन माण्हुनि जो अलाए जो हुनजो जवाबु छा आहे पर मूंखे इहो थो लॻे त इन फ्लेवर सां हिकिड़ो अर्बन टच हाणे को मूंखे इहो त कोन थो चई सघे तूं सिंधी कोन आहीं मां त जनरेशन्स खां सिंधी आहियां न को अरबस्तान मां आयासीं न को किथां आयासीं मूंखे जे शुजरो ॾिसो त जनरेशन्स खां जेको सिंधी आहे त मां सिंधी आहियां राइट यस जे मां सिंधी आहियां मूं में रुगो फ़र्क़ु थोरो इहो आहे त सिंस लास्ट 3, 4, 5 जनरेशन्स तो अर्बनाइज़ेशन थोड़ी थी वई हुई 47 में मूं में ऐं जेके हिंदू माइग्रेट करे विया उनमें को घणो फ़र्क़ु कोन हुयो पढ़ाई थी वई हुई मुक़ाबिलो बि हो छोकिरियूं बि पढ़ी वयूं हुयूं फुफियूं बि सभु पढ़ी वयूं हुयूं ऐं इन हद ताईं पढ़ी वयूं हुयूं जो हिकिड़ी फुफी जेको आहे सो अदियूं कढंदी हुई ॿी फुफी जेका आहे सा डॉक्टर हुई उन ज़माने में नानो डॉक्टर हुयो सो आई थिंक द एटीट्यूड द वर्ल्ड व्यू जेको आहे सो हिते शायदि थी सघे थो कुझु माण्हू फील कनि त आई एम बीइंग एलिटिस्ट हियर पर सची ॻाल्हि इहा आहे त न को एलिटिस्ट न को अशराफ़ी आहे उहे अशराफ़ी लफ़्ज़ आहिनि इहा का ॻाल्हि कोन्हे पर मुंहिंजे ख़्याल में अर्बनाइज़ेशन थियण सां स्कूल वञण सां वर्ल्ड व्यू चेंज थियो ऐं उन खां पोइ ऑब्वियसली अमेरिका वञण सां वर्ल्ड व्यू अञा बि चेंज थियो यू कुड स्टैंड अप एंड से नो आई डोंट थिंक यू आर राइट I know that I have read this. I have proof that I know this, that you're not right. You're not saying you're wrong, but I don't think you're right. And I can challenge somebody on solid grounds and stand my own ground. उनकी वजह जेका है सा confidence, urbanization. I don't have a वॾेरो background. मां वॾेरो कोन आहियां हालांकि ज़मीन हुई ज़मीन बि हुई ऐं उन ज़मीन ते चाचो कीअं वेंदो हो बाबो कीअं वेहंदो हुयो सभु पोइ पुछां हिकिड़ो वक़्फ़ो कयूं प्लीज़ हिकिड़ो वक़्फ़ो कयूं था डॉक्टर वलीद शेख साहिब सां हाणे असांजूं ॻाल्हियूं जेके आहिनि तमामु सीरियस हिकिड़े मोड में दाख़िल थियण वारियूं आहिनि ऐं पाण पॉलिटिक्स स्टूडेंट्स सॼो हिसाब पर पोइ पाण हिन खां पुछंदासीं इहो त हाणे असांखे क्रोनोलॉजिकल ऑर्डर में ॿुधाइनि त प्राइमरी खां वठी साईं जन कीअं पढ़िया असां सां गॾु रहिजो